गोलाची कड़ियो घवर में रोड खां ॻोठ जोणा अली मीर शाह ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि ताईं वेंदड़ लिंक रोड गुज़र 30 खां 35 सालनि खां मरम्मत न थियण सबबि सख़्तु ज़बूं हाली जो शिकार बणियल आहे। रोड हंधा हंधा टुटल हुजण करे रोज़ानो नंढा वॾा हादसा पेश अचनि था, जिते इलाइक़े जे हज़ारे रहवासियुनि, शागिर्दनि, हारियुनि, मज़दूरनि ऐं मरीज़नि खे रोज़ानो शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इहो रोड उन दौर खां वठी अॼु ॾींहुं ताईं इन रोड ते वरी हिकिड़ी सिर बि कोन्हे लॻी, हिकिड़ो पत्थर बि कोन लॻो आहे। ऐं कागज़ी कार्रवाई में हीउ रोड केतिरा दफ़ा ठही चुको आहे। जॾहिं हिते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि, कई नौजवान ज़िंदगियूं पंहिंजूं विञाए वेठा आहिनि। असांजी आला इख़्तियारनि खां घुर था कयूं, असांजा MP आहिनि, असांजा MNA आहिनि। असांजो मोहम्मद नवाज़ चांडियो 13 साल MP रहियो, जंहिं वटि असां बार बार दरख़्वास्तूं खणी वियासीं त साईं असांखे हीउ रोड ठाहे ॾियो, असांखे इलाही तकलीफ़ आहे, पर हुनजे कन ते जूं बि कोन थुरी। तंहिंखां पोइ हींअर वारी इलेक्शन में बि मोहम्मद नवाज़ चांडियो आयो ऐं मोहम्मद इस्माइल राव साहब आयो। उन्हनि ॿिन्ही खे गुज़ारिश कईसीं ऐं उन्हनि असां सां वाइदो कयो त साईं इलेक्शन इंशाल्लाह असां खटींदासीं ऐं तव्हांखे फर्स्ट फ्लोर ते अव्हांखे रोड ॾींदासीं। सो जेको अॼु ॾींहुं ताईं हुननि वाइदो वफ़ा न कयो आहे। हाणे असां आला इख़्तियारनि खां इहा अपील था कयूं त बराए महिरबानी हीअ असांखे रोड ठाहे ॾिनो वञे, इन खे रिपेयर कयो वञे, न त ॿी सूरत में एहतियात जो दाइरो असां वसी कंदासीं। नहीं 30-35 साल थी विया रोड कोन ठहियो आहे। रोड ते ॾाढी आवाम खे तकलीफ़ आहे। अॼु रोड टुटो पियो, परेशान आहिनि माण्हू, सभु पाड़े वारा, आसपास वारा सभु परेशान आहिनि। रोड ॿधणु खपे, रोड पर पुछणु खपे। अंदाज़ में सम्झो त हीउ टाइम थियो आहे 30-40 साल, 35-40 साल थिया आहिनि जी। ठहियो आहे त ठहियो ई कोन्हे न। हाँ, ही जो को 3 किलोमीटर अचे तो रोड अलीमीटा स्टान खां खैबर रोड खैबर ते जो 3 किलोमीटर यूनियन काउंसिल जो चेयरमैन हो खलीफ़ो मोहम्मद कासिम। पहिरीं यूनियन वयूं सदर अयूब तंहिंमें ठहियो आहे, तंहिंखां पोइ हिन रोड जो को धनी साई कोन्हे, तबाह थी वियो आहे, जंहिंमें माण्हू मरनि था, गाॾियूं उछलनि पियूं, थोरो नुक़सानु थिए थो। बीमार किथां खणूं, का घटी कान्हे, को घटि कोन्हे को। गाड़ी असांजो रोड न आहे ठहियो, असांजो रोड ॾाढी तकलीफ़ आहे, जेको तो केरु बि पोइवारी करण वारो न आहे। असांजूं गाॾियूं डेली पंचर आहिनि, हिते रोड खे टक में केॾा खॾा थी विया आहिनि, जेको रोड में एक्सीडेंट वग़ैरह थियनि था, पर हुन जे बावजूद बि केरु बि पोइवारी करण वारो न आहे। ही मीरान नोहाणी, जबार निज़ामानी जे ॻोठ ताईं जेके 3 किलोमीटर ठहिया आहिनि, तंहिंमें एतिरा त पत्थर, अहिड़ी त कंडीशन हालत ख़राबु आहे जिते गाॾी त पंहिंजी जाइ ते, पर पैदल माण्हू किरनि था। रोड ते हलंदे हलंदे थाबड़जी किरनि था, उहे ज़ख़्मी थियनि था, उहे खॼनि था। हिते हादसा रोज़ जो कमु आहे। ॿिए ॾींहुं टे ॾींहुं को न को मोटरसाइकिल किरियो पियो आहे या का ट्रक गलती थी पई आहे। उन करे असां वसवारनि अमलदारनि खे अपील कंदासीं त असांजो रोड विज़िट करे उन जो जाइज़ो वठी ऐं असांखे उहो कमु मुकमल कराए ॾियनि, असांखे रोड ठाराए ॾियनि। जे बारे में असांखे तक़रीबन जेको 30-35 साल थी विया आहिनि, त रोड तमामु ख़राबु आहे, जंहिंमें हलण जे लाइक़ु बि कोन्हे को, ऐं अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थिए थी। हर माण्हू ईअं चए थो त भई हीअ रोड कॾहिं ठहंदो, छा थींदो, हुनखे इलाही वक़्तु गुज़री वियो आहे, रोड कोन ठहियो आहे। ऐं महिरबानी करे रोड जेकॾहिं ठाराए ॾियो त आवाम जी सहूलियत थी वेंदी ऐं हर हिकु जो अचण वञण सवलो थी। असांखे चूंडियल नुमाइंदनि सूर ॾेई मारिया आहिनि। असांजो गुज़िरियल 30 सालनि खां वठी हीउ रोड जो असांजो लिंक जेको आहे ॻोठ अली मिर्शा जोणा जो, इहो तमामु घणो बदतर थी चुको आहे। हिन में चङा भला माण्हू, नयूं निमिरियूं गाॾियूं जेके आहिनि मुकमल तबाह थी चुकियूं आहिनि। चूंडियल नुमाइंदा गहरी निंड सुता पिया आहिनि, उन्हनि जी का ख़बर कोन्हे किथे आहिनि। फ़क़ति वोटनि जो टाइम जंहिं महिल अचे थो, ओॾी महिल पंहिंजो चहिरो ॾेखारीनि था, बाक़ी वोटनि जो टाइम ख़तमु थियण खां पोइ उन्हनि जी का ख़बर कोन्हे थो कहिड़ी खाई में किरियो पियो वञे, छा थो थिए, केॾा लापता थियो वञनि। हीउ रोड असांजो बदहाली जो शिकार थियो पियो आहे। असां आला ऐवाननि में वेठल आला ऑफिसरनि खे गुज़ारिश था करियूं, चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश था करियूं त ख़ुदा महिरबानी करियो, असांखे रहम करियो, असांखे रोड ठाहे ॾियो। इहो असांजो बुनियादी हक़ आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।